नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं तो मुल्क में कोरोना वबा तेज़ी से फैलजण सबब 24 कलाकनि में 89 ॼणा फोत थी आहिनि, जंहिंखां पोइ फोतियुनि जो अंग 3590 ताईं पहुची वियो। पाकिस्तान में कोरोना मरीज़नि जो अंग 1,81,088 थी वियो, जॾहिं त कोरोना वायरस सबब 71,458 मरीज़ सेहतयाब थी विया। नेशनल कमांड एंड सेंटर जे मूजिब पंजाब में 66,943, सिंध में 69,628, खैबर पख्तूनख्वा में 21,997, बलूचिस्तान में 9,475 केस साम्हूं आया आहिनि। इस्लामाबाद में 10,912, गिलगित ऐं बल्तिस्तान में 1,288, आज़ाद कश्मीर में 845 कोरोना जा केस रिपोर्ट थिया आहिनि। सॼे मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना सबब वधीक 89 ॼणा फोत थी विया आहिनि, जॾहिं त कोरोना जा वधीक 4,471 केस रिपोर्ट थिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।